अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां अहम हुकुम जारी कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट केतिरनि ई अहम हिदायतुनि सां गॾु रिपोर्ट्स तलब करे वरितियूं। गुम थियल शहरी फवाद जे ख़ानदान खे मौसूल थियल फ़ोन कॉल नंबर जे CDR जमा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत डिप्टी अटॉर्नी जनरल खां गुम थियल शहरियुनि जे ख़ानदाननि खे 50 लख रुपया मुआवज़े बाबति बि रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो। अदालत गुम थियल शहरी मोहम्मद कामरान जी दरख़्वास्त ते बि अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। गुम थियल शहरी मोहम्मद जावेद जे मामले ते केतिराई GIT इजलास थी चुका आहिनि। जांच ऑफिसर जो चवणु हुयो GIT ते GIT ठाहींदा रहो पर नतीजो कॾहिं ईंदो। अदालत इहो पुछाणो कयो शहरी पाण ज़मीन हेठि हलियो वियो या खेसि अगवा कयो वियो। GIT जो आख़िर नतीजो कॾहिं ईंदो, अदालत पारां पुछाणो कयो वियो। अदालत दरख़्वास्तुनि ते वधीक ॿुधणी 3 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां अहम हुकुम जारी कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट केतिरनि ई अहम हिदायतुनि सां गॾु रिपोर्ट्स तलब करे वरितियूं। गुम थियल शहरी फवाद जे ख़ानदान खे मौसूल थियल फ़ोन कॉल नंबर जी CDR जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत डिप्टी अटॉर्नी जनरल खां गुम थियल शहरीअ जे ख़ानदाननि खे 50 लख रुपया मुआवज़े बाबति बि रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो। अदालत गुम थियल शहरी मोहम्मद कामरान जी दरख़्वास्त ते बि अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। गुम थियल शहरी मोहम्मद जावेद जे मामले ते केतिराई GIT इजलास थी चुका आहिनि। जांच ऑफिसर जो चवणु हुयो